वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अस्हाबिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा काना लिन्नबिय्यि अन यग़ुल्ल व मन यग़्लुल यअति बिमा ग़ल्ल यौमल क़ियामति सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत व हुम ला युज़लमून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात न आयत सगुरी जे अंदरि इरशाद फरमाई त इहो अल्लाह जे नबी जे वास्ते लाइक़ु नाहे हीअ जो ख़यानत करे खोट करे। जेको शख़्स खोट कंदो क़यामत जे ॾिहाड़े जंहिं शइ जी खोट कयईं उन सां गॾु ख़ुदा ताला जे हुज़ूर में हाज़िर सुम्मत वफ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत, पोइ पूरो कयो वेंदो कुल नफ़्स जेको कमाई आहिनि। वहुम ला युज़लमून, ऐं उहे न ज़ुल्म कया वेंदा। गल मां मुराद ख़यानत आहे, ख़यानत करणु। इन आयत करीमा जे तफ़सीर मुबारक में आहे जॾहिं बदर जी जंग लॻी त गनीमत जो सामान मुसलमाननि खे हथु आयो। जंग जे अंदरि जेके काफ़िर छॾे विया भॼी विया उन जे मथां अहले इस्लाम क़ाबिज़ थिया। उन सामान जे अंदरि हिकिड़ी सुहिणी चादर हुई, सुठी चादर हुई। जॾहिं उनखे तलाश कयूं त उहा चादर नज़र न आई। मुनाफ़िक़नि इहो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ इहा ख़यानत खे मनसूब कयूं त अलाह जे महबूब पाण हिन चादर खे पसंदि फ़रमायो आहे, उन खणी पाण वटि रखी छॾी आहे ऐं इन करे इहा नज़र कोन अची सघी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत मुबारक खे नाज़िल फ़रमाई। फर त मा कान लिन्नबिय्यि अन यग़ुल्ल, फरमाए त अल्लाह जे नबी जे शान जी इहो लाइक़ु नाहे जो सामान में माल में ख़यानत करे खोट करे लिकाए। ऐं क़यामत जे ॾिहाड़े जेको शख़्स खोट कंदो न, क़यामत जे ॾींहुं इन सूरत में ईंदो जो खोट वारी शइ उन सां गॾु हूंदी। पोइ उहा सामान ख़यानत जंहिं शइ में कई उहा ख़यानत वारी शइ सां गॾु अल्लाह ताला जो हुज़ूर में हाज़िर थी। ख़यानत में ऐं चोरीअ में फ़र्क़ु आहे। चोरी करणु ॿी शइ आहे, ख़यानत करणु ॿी शइ आहे। चोरी जॾहिं चोर कंदो आहे न त उन चोरीअ जी हिफ़ाज़त जो ज़िमो चोर जे मथां न हूंदो आहे, भाॻे जे मथां, चौकीदार जे मथां, पासबान जे मथां हूंदो आहे। ऐं ख़यानत हमेशह उन जो मफ़हूम हीअ आहे त ख़यानत वारी जेका शइ जंहिंमें ख़यानत कई थी वञे उन जी हिफ़ाज़त जो ज़िमो उन जे मथां हूंदो आहे। जंहिं शइ खे पाण वटि रखियो वेठो आहे या कंहिं जॻह ते रखियलु आहे, इहो जेकॾहिं खणी लिकाए थो पियो त माना इहा इन जे वटि अमानत आहे ऐं इन जी हिफ़ाज़त जो ज़िमो बि इन जे मथां आहे। त चोरीअ में ख़यानत में फ़र्क़ु थी वियो। चोरी करणु हिकिड़ो गुनाह आहे ऐं ख़यानत करणु डबल गुनाह आहे। यानी जंहिंजी हिफ़ाज़त जो ज़िमो हिन खे ॾिनो वियो, हिन शइ जी तोखे हिफ़ाज़त करणी आहे, हिन खे पंहिंजी जाइ ते रखिणो आहे, हिफ़ाज़त जे बजाए उन शइ खे खणी लिकाए छॾे, यानी ॿ गुनाह कई। हिकु त अमानत में ख़यानत कयई, ॿियो त चोरी कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फ़रमायो जंहिं शख़्स उठ जी ख़यानत कयई, ॿकरीअ जी ख़यानत कयई, घोड़े जी ख़यानत कयई, कंहिं जानवर जी ख़यानत कयई, क़यामत जे ॾिहाड़े उहो जानवर उन जे पुठियां थियो। पाण मिसाल ॾेई सम्झाइनि था पिया जो उठ जो चोर आहे, उठ में ख़यानत कयई, उठ उन जे पुठियां ते हूंदो, उहो गजंदो ईंदो मशर जे मैदान में। हीअ हुन खां पंहिंजी जान छॾाइण जी कोशिशि कंदो पर जॾहिं जान छॾाए न सघंदो, उहो उठ उन जे पुठियां ते। जंहिं घोड़े जी ख़यानत कई त घोड़ो उन जे पुठियां ते हूंदो। कहिड़ो बि जानवर हूंदो उहो घोड़ो हिड़कंदो ईंदो मशर जे मैदान में। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फ़रमाइनि था अची मूंखे चवंदा त अलाह जा रसूल असांखे हिन मुसीबत मां निजात ॾियार। पाण फ़र्त मां हुनखे ईअं चवंदोमांनि त छा मां तव्हांखे इहो पैगाम कोन पहुचाए ॾिनोमांव त चोरी बि न कजो, ख़यानत बि न कजो। मां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो या न कयो? हाणे अॼु ॾींहुं मां हिन शइ जो मालिक न आहियां जो मां तव्हांखे इन मां निजात ॾियारियां, तव्हांखे छुटकारो ॾियारियां। हीअ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला खां हिकिड़ी शख़्स साहबी सगोरे पुछियो त साईं जेकॾहिं को 100 उठनि जो चोर आहे त पोइ
इहो कीअं खणंदो? पाण फरमाए त तोखे ख़बर आहे त क़यामत जे ॾियारे हिकु ॾंदु बि जेको इंसान जो ओध जबर जे बराबरि हूंदो, जंहिंजो ॾंदु एॾो वॾो आहे त हुनजो जिस्म केॾो हूंदो, पाण हुनजो जिस्म वॾो हूंदो। जेतिरी हुन ख़यानत कई आहे अलाह ताला हुनजे जिस्म खे ओॾो ठाहींदो। जेकॾहिं 1000 उठनि जो चोर आहे त 1000 उठ हुनजी पुठीअ जे मथां हूंदा। अलाह हुनखे अहिड़ी सूरत में पंहिंजी बारगाह जे अंदरि पेश फरमाईंदो। फरमाए त सुम्मत वफ़ा कुल नफ़्स मा कसबत, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फंद पोइ पूरो कयो वेंदो कुल नफ़्स जेको कमायाई, जेको दुनिया जे अंदरि जेको अमल करे ख़ुदा ताला जे हुज़ूर में आयो उनजो इंसाफ़ कयो वेंदो, उनजो अदुल कयो वेंदो त छा कमाए आयो आहे। जेकॾहिं नेकी कमाए आयो आहे त हुनजो बदिलो नेकी मिलंदुसि, ख़ैर मिलंदुसि, भलाई मिलंदी। ऐं जेके जंहिं ख़यानत कई आहे, चोरी कई आहे, ग़लति अमल कया अथई, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुर पाक में फरमाए थो पियो उनजो बदिलो बि आहे। फरमाए त वहम ला युज़लमून, उहे ज़ुल्म कया न वेंदा, छो जो ॾींहुं अदुल जो आहे, ख़ुदा खां वधीक अदुल केरु कंदो। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो शान न आहे त दुनिया जो सामान खणी लिकाए। हाणे तोहमत कयई मुनाफ़िक़ न आहीं, मोमिन त लाणतो न। अलाह जे नबी जे मथां अहिड़ी तोहमत मुनाफ़िक़ न आहीं। ऐं उनजी सफ़ाई केरु थो पेश करे? अलाह जी ज़ाते बाबरकात। उहो रब करीम फरमाए त महबूब तुंहिंजो दिफ़ा कंदड़ मां आहियां। छोजो माइट जे मथां जॾहिं का मुसीबत अची वञे त माइट निकिरी पवंदा आहिनि, ऐं कूड़ो हुजे या सचो हुजे पर हिमायत भरपूर कबी, मुक़ाबला कबा बाक़ाइदे, पैसा बि ख़र्च कबा उनखे बचाइबो। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हुन काइनात में मूं रब जो हिकिड़ो महबूब आहे, असांखे मुनाफ़िक़ आंगुर खई आहे, उनजो जवाबु रब करीम थो ॾिए पियो। ख़ुदा करीम जो जवाबु ॾिए थो पियो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो तव्हां हिन ख़यानत खे मुंहिंजे महबूब ॾे मनसूब कयो था। तव्हांखे इहा ख़बर न आहे जो काइनात जे अंदरि मुंहिंजे महबूब जहिड़ो को अमानतदार आहे ई कोन। जंहिं वटि ख़ुदा जो अमानतूं रखियल आहिनि, कन कोन लिखे, हिकु वटि हूंदो दुनिया जो अमानतूं रखियल। अब मुंहिंजो सोन अथई, मुंहिंजो पैसो अथई, हीअ मुंहिंजी शइ तो वटि अमानत आहे। पर जंहिं वटि अलाह ताला पंहिंजो अमानतूं रखे थो पियो उहो केॾो अमानतदार हूंदो। तव्हां उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जे अंदरि तव्हां बेअदबी कयो था। हिते दुनिया जी शइ खे तव्हां अलाह जी तरफ़ ॾे मनसूब कयो था पिया त सोने महबूब हिनखे लिकाए पंहिंजे लाइ रखियो आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे हिन मुक़दस आयत मुबारक में जवाबु ॾियनि थो पियो, ख़बरदार मुंहिंजे महबूब जे लाइ केर बि जेकॾहिं शिकवा कंदो, महबूब जे मथां केर बि आंगुर खणंदो, उनजो जवाबु रब क़दीर पंहिंजे कलाम मजीद जे अंदरि पाण ॾियणु फरमाईंदो आहे। दादा त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ख़यानत जी मज़म्मत खे बि बयानु फरमाई ऐं पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं उनजी अमानतदारी जो बि ऐलान फरमाई त काइनात जे अंदरि वॾे में वॾो अमानतदार अलाह ताला जो महबूब तव्हां ई असांजो आका मदीनी वारो साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते बाबरकात फरमाए त अफ़ मन इत्तबा रिदवान अल्लाह, छा पोइ जंहिं शख़्स अलाह ताला जी ख़ुशनूदीअ जी ताबेदारी कई, यानी अमल जेको कयईं उन में कहिड़ो अक़ीदो रखियई, इहो रखियईं त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी। हर अमल जे अंदरि उनजो अक़ीदो इहो। फरमाए त कमन बा अब सख़त मिन अल्लाह, पोइ छा उहे शख़्स जेके अलाह जे नाराज़ जी तरफ़ मोटिया आहिनि, ख़ुदा जे नाराज़ पे ॾे मोटिया आहिनि, छा उहे उन जहिड़ा थी सघनि था? उन्हनि जहिड़ा जेके ज़िंदगी गुज़ारनि था ख़ुदा जी रज़ा जे लाइ ऐं ॿिया ख़ुदा खे नाराज़ कनि था पिया, उहे नाराज़ कंदड़ जेके आहिनि सो उन्हनि जे मिसल थी सघनि था? इहो कॾहिं बि नथो थी सघे। फरमाए त मअवाहुम जहन्नम, अहिड़नि जी जाइ जहन्नम आहे, व बेसल मसीर, ऐं इन्हनि जी मोटण जी जाइ जेका सो बुरी आहे। फरमाए त वहम दरजातुन इंदल्लाह, अलाह ताला जी ज़ाते जेके रब जी रज़ा जे लाइ अमल कनि था पिया उन्हनि जे अलाह वटि दर्जनि जे मथां दर्जा आहे, दर्जे जे मथां जा दर्जा आहिनि। वल्लाहु बसीरुम बिमा यअमलून, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ॾिसे थो जेको तव्हां अमल कयो था पिया। मालूम थियो त बुराई कंदड़ नेकी कंदड़ ॿिन्ही में वॾो फ़र्क़ु आहे। जेको अलाह ताला उनजे इरादनि खे ॼाणे थो पियो, अमल त करे थो पियो, उन में नियत उनजी कहिड़ी आहे। जेकॾहिं उनजी नियत अलाह ताला जी रज़ामंदी जी आहे त इन जहिड़ो को सुहिणो अमल आहे। इन अमल खां वधीक ॿियो को अमल आहे ई कोन। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिते काफ़ हर्फ़ जेको आहे न इहो तमसील जो ॾेई करे फरमाए थो पियो त जिन जे मथां अलाह जो ग़ज़ब हुजे न उहे रहमत वारनि जे मिसल नथा थी सघनि। रहमत वारनि जो शान मथे आहे, हुननि जो टिकाणो जहन्नम में आहे।
ऐं हीअ रहमत वारा सालिह बंदा हिननि जो मक़ाम हीअ आहे जो हिन जो हिकिड़ी जॻह ते दर्जो न आहे। अलाह ताला हर रोज़ उनजे दर्जनि खे बुलंद फरमाए थो पियो। हू नेकी जी तरफ़ ॾे भलाई जी तरफ़ ॾे वधनि था। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे दर्जनि खे मथे फरमाए। दुआ आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हां असांखे पंहिंजे रज़ामंदी वारो अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ममा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।